अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तो। अॼु असां तव्हां लाइ खणी आया आहियूं अल्लाह साईं जे हिकु कामिल वलीअ जे बारे में कुझु ॼाण ऐं उन अल्लाह जे प्यारे जी हिकिड़ी करामत तव्हां दोस्तनि ताईं शेयर कंदासीं। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण खे ऑल कयो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां प्यारनि ताईं जल्द खां जल्द पहुची सघे। त शुरू था कयूं साईं जो तारीफ़। जेतिरे क़दुरु असांखे ॼाण आहे त दोस्तो हिन अल्लाह ताला जे प्यारे कामिल वलीअ जो नालो मुबारक हज़रत साईं फ़ौजो फ़कीर कलोड़ो रहमतुल्लाह अलैहि आहे, जेको ज़िले लाड़काणे तालुके बाकराणे जे कचे जे हिकु क़दीमी ॻोठ हटड़ी गुलाम शाह में आहे, जेको लाड़काणा खैरपुर पुल खां तक़रीबन 3 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। साईं फ़ौजो फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जे बारे में वॾड़नि खां ॿुधोसीं त साईं जन जी जंहिं जॻह ते दरगाह आहे, साईं जन जॾहिं हाल हयात हुया तॾहिं बि उते ई संदन जी झूपड़ी ठहियल हूंदी हुई ऐं रहंदा बि उते ई हुया, याने इहा संदन जी जॻह हुई। पर उते साईं जी झूपड़ी ऐं कुझु अङण खां अलावा बाक़ी प्लाट में ख़बर जा वण हूंदा हुया। साईं जी करामत जी ख़बर तॾहिं पई जॾहिं हिन वटि सिंध जे हिकु अज़ीम हस्ती हज़रत कलंदर लाल शहबाज सेवाणी रहमतुल्लाह अलैहि जो न्यापो हिकिड़ो माण्हू खणी आयो। जी हा दोस्तो, साईं फ़ौजो फ़कीर रहमतुल्लाह वटि रोज़ शाम जे वक़्तु पाड़े जा ॿारड़ा वेंदा हुया, जिन खे साईं जन रांदि खेॾाईंदा हुया ऐं ॿारड़नि जी दिलि ख़ुशि कंदा हुया। ईअं ई शाम जे पहर में साईं जे निमाज़ जो टाइम थियण वारो हुयो। उन ख़्याल सां साईं कमरो पाणीअ जो खयो ऐं पोएं तरफ़ वञण लाइ साईं अॻिते वधियो त हिकिड़ो हमराह आयो ऐं पुछाए पुछाए साईं जन जे ख़िदमत में अची पहुतो। साईं जे पेरनि ते किरी पियो ऐं अर्ज़ु कयाईं त साईं हज़रत कलंदर लाल शहबाज सेवण वारे तव्हांजा सलाम बि ॾिना आहिनि ऐं मां हैदराबाद जो आहियां। मां हिकु मज़दूर हारी आहियां। मुंहिंजो जेको ज़मींदार आहे उन ज़बरदस्ती मुंहिंजी घरवारी मूंखां खसे पाण वटि घर में रखी आहे। चवे थो त मां निकाह कंदुसि तुंहिंजे ज़ाल सां। उन लाइ मां सेवण आयुसि ऐं मूंखे सेवाणी सरकार न्याउ ॾिनो ऐं तव्हां ॾे मोकिलियो आहे। महिरबानी कयो मुंहिंजी ज़ाल मूंखे मोटराए ॾियो। साईं उन खे चयो त वेह, मां हेॾां थी अचां थो त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था। वरी साईं इहे अल्फाज़ ॻाल्हाया, काथे हैदराबाद काथे हटड़ी, मां कीअं उन खे मोटरायां। मां त हिकु झूनो मुड़ुसु आहियां, पर वेह साहु पट पाणी पी, मां कमरो भरे अचां थो। 2 या 3 मिंटनि खां बाद जॾहिं साईं फ़ौजो फ़कीर रहमतुल्लाह वापसि आयो त हिकु हथ में साईं खे कमरो हुयो, ॿिए हथ में हमराह जी घरवारी। पोइ त हमराह उहो ॾिसी तमामु घणो ख़ुशि थियो ऐं साईं जे पेरनि ते किरी पियो ऐं साईं खे चवण लॻो त साईं मुंहिंजी घरवारी किथां आंदी। साईं चयो त तूं पाण पंहिंजे घरवारीअ खां पुछ। तंहिं ते हुन जे घरवारीअ चयो त मां उते ई ज़मींदार वटि क़ैद हुयमि। हिकिड़ी मुंहिंजी गुत माई हिकिड़ी करे पई, हिकिड़ी गुत मुंहिंजी कयईं, ॿी अञा करे पई। त ईअं ई साईं खे कमरो हथ में हुयो, अची मथां बीठो, मूंखे बांह खां वतईं, मूंखे चईं अखियूं बंदि कर। मूं अखियूं बंदि कयूं। वरी चईं अखियूं खोल। अखियूं खोलियूं त मां तुंहिंजे आॾो आहियां, इहा ख़बर न आहे त काथे आहियां। उन ते उहो हमराह ऐं उन्हनि जो सॼो ख़ानदान साईं जा मुरीद थी विया ऐं अॼु ॾींहं ताईं 12 महीने ॿिए साल उहे पंहिंजूं सुखाऊं खणी ऐं साईं जे दरगाह ते हाज़ुरी भरींदा आहिनि। सो दोस्तो, हीअ दुनिया अल्लाह साईं अल्लाह वारनि जे लाइ तमामु नंढड़ी कई आहे। वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो, लाइक कयो, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।